असल ॻाल्हि इहा आहे त प्रेमी जोड़ा असां वटि हिकिड़ो मुहावरो मशहूरु थियो तमामु घणो, प्रेमी जोड़ा अख़बारूं खणो त रुॻो प्रेमी जोड़ा। पर लफ़्ज़ चवण जी हद ताईं त हिकिड़ो प्रेमी जोड़ो आहे, प्यार करण वारा आहिनि, पोइ जहिड़े बि क़िस्म जा आहिनि या छा, हुन जा आफ्टर इफेक्ट्स छा था थियनि इहो केरु कोन थो ॿुधाए। उहे नौजवान छोकिरा, उहे छोकिरियूं जेके मुतासिर थी हिक ॿिए खां, हिक ॿिए जे किरदार खां, शख़्सियत खां ऐं अर्पे छॾींदा आहिनि हिक ॿिए खे, पछांदो न सोचींदा आहिनि त हिन जो नतीजो छा निकिरंदो। अखियूं बंदि करे कंहिंजे पोयां लॻी पवणु, ऐं उहो ठीकु आहे, महबूबा मिली त वई आहे, उनखे माण्हू खणी त आयो आहे, उनखां पोइ उनखे केॾांहुं करे। ऐं हक़ीक़त इहा अथव त इन क़िस्म जूं महबूबाऊं जेके जिते वञी रखबियूं आहिनि साम करे, उते साम न हूंदियूं आहिनि। उहे घर जा मालिक जेके आहिनि, उहे कर्ता धाता जेके आहिनि, उहे बाक़ाइदे पंहिंजो पाण उन ते हथु साफ़ कंदा आहिनि। पुलिस जो ख़ौफ़, पकड़जण जो ख़ौफ़ न यार खे ॿुधाए सघे, न कंहिंखे ॿुधाए सघे, ख़ामोशी सां हू मेणबती वांगुरु पई उते ॿरे, मेणबती वांगुरु पई ॿरे। नवाबी अहिड़ी कहाणी आहे। हिकिड़ो मुलाज़िम किथे को नौकिरी करे थो, टीचर आहे मिसाल तौरु कंहिं ॻोठ में, नंढे ॻोठ में या छा, उते कंहिं सां अफेयर थी थो वञे, घुर थो करे त मूंखे इहा छोकिरी ॾियो, न भा तोखे न ॾींदासीं, तूं धारियो आहीं, इश्क हले पियो, संग तोखे न ॾींदासीं इन करे जो तूं धारियो आहीं। भला हाणे नथा ॾियनि, छा कजे, ॿियो को तरीक़ो कोन्हे, भॼी था हलूं। भॻा निकिरी विया त हाणे उहो ईअं त कोन्हे न जो कलम त कोन्हे जो खीसे में विझी छॾे। औरत आहे, उनखे घरु खपे, किथे न किथे छॾे, कंहिं दोस्त वटि, कंहिं माइट वटि, कहिड़े तरीक़े सां। उते हुन सां जेके हालतूं थियूं आहिनि, एतिरे क़दुरु जो हिकिड़े खां ॿियो, ॿिए खां टियों, ईअं कंदे कंदे हू बाज़ार में वेहण खां अॻे ई सम्झो त बाज़ारी थी वई। ऐं जेॾी महिल पुलिस जूं सख़्तियूं थियूं, जेॾी महिल हुननि जा तेवर बदिलजी विया, तेॾी महिल यार बि हथु कढी वियो। हाणे हू तबाह त थी, न माइटनि ॾांहुं वञी सघे, न जिन वटि आहे उहे था क़बूल कनि, दलालनि जे हवाले कयूं, जिन अची हुनखे बाज़ार में विहारियो। हाणे सुबुह जो रोज़ उथे थी, अवल त हुन ते फिट लानत थी करे, मुंडा थी ॾेसि, केरु चवंदो त तूं बरो चईं, गांडू तूं त को गड्ढो गोलाड़ो आहीं। जंहिं माशूक सां नंगो थी रातियूं गुज़ारियूं अथई, उनखे रोह रुलियो करे छॾियो अथई। असांजी बि ज़ुबान मां चङी ॻाल्हि कान थी निकिरे, जहिड़ी असां सां कई अथई, तुंहिंजे घर वारनि सां बि अहिड़ी थींदी। वरी चवंदई मौला मूं तोबा कई, मूं कार जी बि इहे ॻाल्हि ते न लॻ। अशराफ नियाणियुनि जे लाइ गुथा लफ़्ज़ निकिरियो था वञनि, अलाह चकलो बंदि थी वियो, कोठियूं बंदि थी वियूं। हिकिड़ी आहे माजो सियालकोटण जेका अञा वेठी आहे, हू थी चए त राग ते पाबंदी कान्हे, डांस ते पाबंदी कान्हे, ऐं छो वञा। हू नचे थी, शाम जो महफ़िल ॼमे थी, ही रेडियो उते थी अचे, को ठाहू को महिमान थो अचे त उनजे लाइ नवाबी चांहि त वठी आहे, बोतल त वठी आहे। इन ख़िदमत जे सिलसिले में उनखे बग़ैर मानी जा मिलनि था, चांहि जो कोप थो मिले। उनखे बि ख़बर न आहे कहिड़ी अची पई, चई त मज़ो न आहे हिते, हाणे नंढे शहर में माण्हू वेही छा करे, हाणे उहा थी वञे कराची। हाणे ई सम्झायई त उते हर को यारी दोस्ती में कमु कढियो वेठो आहे, तो जड़नि खे केरु कोन पुछंदो, पर तॾहिं बि वई हली। त हीअ हाणे अकेली थी पई आहे, केरु ई कोन्हे, केरु अचे। ऐं हुनजे लाइ वरी हिकिड़ी ॻाल्हि आहे, भला हिन में कशिश कहिड़ी आहे जो केरु हिन वटि हली अचे। हू त कंहिं घाटे झंग में वणनि जे उन झुगटे जीअं आहे, जिन जे विच में पाणीअ जो को दुॿो हुजे ऐं उनजे चौतरफ़ सूअरनि, बघड़नि, गिदड़नि जा पेरा हुजनि, ऐं उन खां पाह थींदे बि
मंझांसि बुक भरे पीअण ते दिलि न कंदी हुजे। थाणे जो जेको आहे पुलिस वारो ओम वाली आहे, रोज़ अचे हिनखे ख़र्ची कराए, चयो त भाउ जॾहिं कमायूं हुयूं, जॾहिं धंधा हुआ, तॾहिं तव्हांखे सॼे ख़र्चियूं ॾींदी हुयसि। हाणे तव्हां पाण बुख ते वेठी आहियां, मूं वटि कुझु कोन्हे, किथां हाणे ॾियां तव्हांखे। उनखां पोइ एतिरी मजबूर थी जो पाड़े में वञी शहर में पिने थी, किथां को अटे जी लप मिलियसि, किथां को ॿ मिलियसि। उन ज़माने में ॿ ई हूंदा हुआ। वापसि आई त उन रए में को 2-2.5 किलो अटो ऐं को 20-25 रुपया, उहे ॾिसी रोई थी पए। नवाबी तूं कंहिंजे हरे में अची वई आहे? तुंहिंजा घर वारा त उघाड़नि खे ढकींदा हुआ, बुखियनि खे खाराईंदा हुआ, तूं कंहिंजे हरे में अची वई आहीं? उनखां पोइ 2 पुलिस वारा अचनि था, हिनखे साहब घुरायो अथई, हल थाणे ते, बीमार आहे, दवाउनि जी शीशी बि अथसि, गोरियूं बि थैली में अथसि। हा बाबा हलां थी। घर खे बंदि कयईं, तालो हयईं। वरी ॻाल्हि यादि अथसि, वाह हिकिड़ो मिंट तरस, अंदरां पिंजरो खोले तोते खे कढी आई, मिठू तूं त वञी आज़ादु थी, असांजो भाग्य असां। हिनखे वठी आया थाणे ते, मुंशी थो ॾिसे, बाबा केरु आहे? मुंशी वॾी शइ आहे बाबा, चकुले वारी आहे नवाबी, अकेली वेठी आहे, सभु गिराक फासाए जावा पे करे, असांजे लाइ चांहि जेतिरा पैसा बि कोन अथसि। माई हिननि सां ॻाल्हाए, जान छॾाए, मथां साहब ईंदो त पोइ कोन ॿुधंदई, पोइ अंदरि करे छॾींदई। हयाती जा पोयां पैर आहिनि, ॿाहिरि न सही अंदरि ई सही, मानी त मिलंदी पई न। बिना चवण जे पाण ई वञे थी अंदरि लाकअप में वञी, बिना चवण जे मानी त मिलंदी पई। इहा कहाणी जॾहिं मूं सोची त मूंखे दोस्तनि चयो, चई यार हिन मौज़ू खे त जेको आहे चॿाड़े चुपे उछलाए छॾियो आहे, मिंटो तूं छा लिखंदे? मूं चयो यार हुन पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, ऐं पंहिंजे अखियुनि सां थो ॾिसां। भुग हूंदा ही में खसिजी वियल टार्च। कराची जी ॻाल्हि आहे, कराची जो सिविल अस्पताल जे आस पास वारो इलाइक़ो जेको आहे, फुटपाथ ते हिकिड़ो मजदूब माण्हू वेठो आहे, उहो कंबल वेड़ियो, वार वॾा डिघा मेरा, कॾहिं हिते वेठो आहे, कॾहिं हुते वेठो आहे। पोइ गटर खुलियल आहे, हुन में ॾिसे कुते जो गुलर नंढड़ो जेको आहे उहो किरी पियो आहे, उहो रड़ियूं पियो करे अंदरि। हीअ पहिरियों हुनखे ॾिसे थो, ईअं बिल्कुलु लातालुक थी ॾिसे थो, पोइ दिलि में कुझु जज़्बो अचेसि थो, झुकी जेको आहे सो हुनखे हथु विझी ॿाहिरि कढी थो अचे। हू सीउ खां ॾके पियो त हीअ छा थो कजे, सीउ थो लॻे, हू पंहिंजे कंबल में हुनखे वेड़े थो। थोरी देरि खां पोइ हुनजी ॾकणी घटि थी थिए, वरी वटो अथसि, हुन वटे में कुझु खाधे जी शइ अथसि, उहो खाधे जी शइ हुनखे खाइण थो लॻे त हिननि जी पाण में एसोसिएशन थी वञे। हिनखे जेको मिले थो खाधो उहो पाण बि खाए, गुलर खे बि खाराए, ऐं गुलर हाणे हिन जे पोयां आहे। कुझु ॾींहंनि में गुलर जेको आहे उहो तमामु जल्दी वधंदो आहे, उहो कुझु वॾो थियो। हाणे हिनखे गार्ड पियो करे, उते जेके माण्हू वेझे था अचनि उनखे भौंके थो, हिन जे वेझो कंहिंखे अचणु नथो ॾे। वफ़ादारी आहे न। ऐं हीअ हुन सां गॾु खाए थो, पाण सां गॾु खाराएसि थो, माण्हू ॾिसनि बि था या छा था कनि। हिकिड़ी राति हीअं थियो जो हिन जाइ पंहिंजी बदिली, माण्हू जेके घरां निकिरंदा आहिनि, फ़क़ीर वेठो आहे, हुनखे वञी ॾियूं,
उहो फ़क़ीर उते कोन हो, किथे ॿिए हंधि वञी वेठो, ॿिए हंधि वञी वेठो त उते जा माण्हू हिन खां वाक़ुफ़ु कोन आहे त हिनखे अची कुझु ॾियनि। उहो राति पइजी वई, हिननि खे मानी कान मिली त कुते खे लॻी बुख। पर जीअं ॿार पंहिंजी माउ खे चयो त मां मूंखे मानी ॾे, मूंखे बुख लॻी आहे, निंड थी अचे, पोइ हिन लाइ ॾिसे उबासियूं ॾे हेॾां होॾां यूं करे, हिन वटि हुजे कुझु कोन जो हुनखे ॾिए। हीउ सुम्ही रहियो, कुते खे लॻी बुख, कुतो वरी नूस नीस कंदो हेॾां होॾां थोरो निकिरी वियो। ऐं उन लम्हे जेको आहे सो म्यूनसिपल वारा जेके आहिनि उहे कुता मार मुहिम जे लाइ निकिता, उहे खाधो पिया उछलाइनि कुतनि जे अॻियां, त हिन वञी खाधो, हिन उतां मानी खाधी, मोटी आयो जाती जो पेट में हिनखे जो हा पिया मरोट अची पियुसि इहो विलोट, सो हीउ हुते फतकी मरी वियो। हू सुतो पियो, हुनखे ख़बर ई कान्हे। सुबुह जो हीउ उथियो त हुनखे हथड़ा बथड़ा फेरियईं त उथ, हू उथियो कोन पियो। हू जेके गाॾी काहे आया उहे मुख़्तलिफ़ कुता खणंदा उछलाईंदा पिया अचनि, हिन जे भरिसां ॾिठऊं हिनखे बि खणी उछलायूं गाॾी में त हिनखे तॾहिं ख़बर पई, ऐं हुन खां पोइ रड़ करे वठी हुन गाॾी जे पोयां थो डोड़े त फुरियांसि। गाॾी हले पई, हिनखे ॾिसी हुननि गाॾी तेज़ कई, हीउ बि पंहिंजे दरवेश बि पंहिंजे मूड में एॾो भॻो नज़रुनि खां ग़ाइबु थी वियो, पर हुनजी स्पीड में को फ़र्क़ु कोन आयो। गुग हूंदाईअ में खसिजी वियल टार्च। असल कहाणी जेका आहे न साईं, ॻाल्हि जेका आहे त उहा रुॻो छोकिरे ऐं छोकिरी जो इश्क न आहे। कहाणी जेको गॾ वारी कहाणी जेका मोहम्मद अली सवेर ॻाल्हि कई, उनजे लाइ हिकिड़े माण्हू अहिड़ा कमेंट्स ॾिना जो ऐं छा चवां, चए यार गॾ खे बादल साहिबु उते वञी बीहारियो आहे जो दिलि थी चए त गॾ जो पथिजे आहे। असल ॻाल्हि इहा आहे त असांजे फिल्मुनि में तवाइफ़ खे जेको आहे जेतिरो ग्लोरीफाए कयो आहे डायरेक्टरनि राइटरनि, वफ़ादारी उन में आहे, हुस्न उन में आहे, शराफ़त उन में आहे, ऐं अदब आदाब सभु कुझु उन में आहे। जे त केतिरनि शरीफ़ज़ादियुनि खे अफ़सोस आहे त हू तवाइफ़ छो न थियूं आहिनि। हिकिड़ो माण्हू जंहिं शइ सां इश्क आहे उनजे लाइ का ॾुखियाई महसूसु कान थी थिए। बर्बादी दिल जब्र नहीं फैज़ किसी का, बर्बादी दिल जब्र नहीं फैज़ किसी का, वो दुश्मन जहाँ है तो भुला क्यों नहीं देते। सो इन करे जंहिंसां इश्क आहे उनजी का ॻाल्हि जेका आहे उहा ख़राबु नथी लॻे। हा मसइला पैदा थिया। मुंहिंजो ड्रामो हो कुर्बतूं, रहमतुल्लाह मांजूठी जो लिखियलु हो, सो उनखे हाई लेवल ते मूं प्लान कयो हो। सभु सिंधी जा वॾा अदाकार उन में शामिलु हुआ, सवाइ शहबाज़ दुरानी जे ऐं असद कुरैशी जे, बाक़ी सभु हुआ वॾा उन में। मूंखे टोटल 6 स्क्रिप्ट मिलिया ऐं इन दौरान रहमत जेको आहे सो हेठि मथे थींदो रहियो त बीमार आहियां, केॾी महिल नफ़्सियाती मरीज़ थियो वञे, केॾी महिल बेहोश थियो वञे, कॾहिं इस्पताल में, कॾहिं हेॾां होॾां, लिखी कोन पियो सघे। अब्दुल करीम बलोच जेको आहे सो पिशावर में हो जनरल मैनेजर। असां हिते प्रोडक्शन शुरू कई, फ़नकारनि हड़ताल कई त असां जूं फ़ियूं जेके आहिनि उहे वधायो। हड़ताल जेका आहे उहा तमामु वधी वई सिंधी फ़नकारनि जी, ऐं टीवी जो हुननि बाइकाट कयो। बाइकाट त होॾां खां अब्दुल करीम बलोच खे मोकिलियऊं त तव्हां वञी सिंधी फ़नकारनि खे सम्झायो, बाइकाट ख़तमु करायो। सुल्ताना सिद्दीकी हुजे प्रोग्राम मैनेजर, अब्दुल करीम बलोच साहिबु हुजे जनरल मैनेजर। हिननि अची जाइज़ो वरितो त सभ खां पहिरीं मुंहिंजी सीरियल हुननि खे नज़र आई। सो हड़ताल जेका आहे उहा आहे, फ़नकार कमु नथा कनि। मूंखे घुरायो बलोच साहिबु, हवा ॾे ख़बर तुंहिंजी सीरियल किथे पहुती।
बलोच साहिबु इतफ़ाक़ सां मूंसां ठहंदो न हो। हा, हो जो साईं मुंहिंजा 6 स्क्रिप्ट मूंखे मिलिया आहिनि, जंहिं मुंहिंजा 2 स्क्रिप्ट जेके आहिनि उहे मूं रिकॉर्ड करे एडिट बि करे छॾिया आहिनि। 2 ॿिया जेके आहिनि उहे रिकॉर्ड थियल आहिनि पर एडिट थियल न आहिनि, ऐं बाक़ी स्क्रिप्ट मूं वटि 2 आहिनि। कि तूं छा थो चाहीं? चवां चाहींदुसि सीरियल कंप्लीट थिए, सभु वॾा फ़नकार आहिनि, सुठी सीरियल आहे, महिनत कईसीं, ये फ़नकार त नथा अचनि। हाणे हीअं कर, इन कहाणी खे चेंज कर, इहे जेके फ़नकार नथा अचनि उन्हनि खे छॾ, ॿिया फ़नकार खण। जो साईं सभु फ़नकार हिन में आहिनि, कहिड़ो बचियल आहे जेके चेंज करे? स्टोरी मतिलबु जनरल मैनेजर आहे ऐं सभु फ़नकार हिन में आहिनि, नवां फ़नकार किथां ईंदा अहिड़ा जेके वरी इन सीरियल खे खणी सघनि? चई या पोइ जेके रिकॉर्ड थियल अथई इहे हलाए ख़तमु करे छॾ त कोई इहा सीरियल थी आहे। साईं असां महिनत कई आहे, ईअं बि न थियणु घुरिजे, कॉर्पोरेशन जो पैसो लॻो आहे। बहरहाल इन पॉइंट ते अची बीठो त फ़नकार नथा अचनि, असां बि चयो आहे हाणे तूं स्क्रिप्ट पाण लिख, चेंज कर। ऐं उन ज़माने में स्क्रिप्ट एडवांस में कोन हूंदो हो, हाणे त इहो आहे सॼी सीरियल तयारु करे तंहिंखां पोइ हलायो। उहो ईंदो त 3 ॾींहं इंडोर रिकॉर्डिंग हलंदी हुई, सुबुह खां वठी राति 11 बजे ताईं। 2 ॾींहं आउटडोर रिकॉर्डिंग हलंदी हुई, उहा सुबुह जो 9 बजे खां वठी ऐं शाम जो 6 बजे ताईं, 2 ॾींहं। ऐं 3 रातियूं एडिटिंग हलंदी हुई, राति जो 11 बजे खां वठी सुबुह जो 6 बजे ताईं। हाणे हिकिड़ो प्रोड्यूसर इहो सभु कमु करे। मूंखे घुरायो सुल्ताना सिद्दीकी, बलोच साहिब जो हुकुम आहे सीरियल लॉन्च करियो। चयो मैडम असांखे हथ में कुझु कोन्हे, 2 एपिसोड मूं वटि तयारु आहिनि, वधि में वधि 2 ॿिया थींदा, हीअ 13 क़िस्तुनि जी सीरियल आहे, माण्हू खिलंदा, छा थींदो? चई न असांजो हुकुम आहे। चई या त ज़्यादती था करियो तव्हां, या तव्हां ज़्यादती था करियो। हा, हिननि जेको आहे सो लॉन्च कराए छॾी। ऐं हाणे मथे ते हथ ॾियो वेठो आहियां, रहमतुल्लाह लिखे कोन पियो, हाणे छा कजे? पहिरीं सीरियल पई क़िस्त वई, वाह 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 जी थी, फस्ट क्लास, हेॾा हुन। ॿी क़िस्त वई, वाह वाह फस्ट क्लास। 3 बि एडिट करे ॾिनमि, 4 बि एडिट करे ॾिनमि, 2 क़िस्तूं वरी ॿियूं पाण लिखियमि। ईअं करे करे आख़िर में 9 क़िस्त ताईं पहुतुसि त असां बिल्कुलु हैंड टू माउथ हुजूं, स्क्रिप्ट कोन्हे। हाणे फ़नकार ईअं वेठा आहिनि, ऐं लिखां पियो, ऐं अदा ही तव्हीं 2 डायलॉग पाण में ॾिसो, ऐं सेठ लॻियल आहे तई, ऐं ई लिखां पियो, बाबा हीअ तव्हां पाण में ॾिसो, पोइ वरी हिननि खे ॾिजो। 9 क़िस्त मूं जॾहिं कई, मूं चयो हाणे हिन खां पोइ को आउं नथो करे सघां। मूं जेका तव्हांखे पोज़ीशन ॿुधाई इहा ई पोज़ीशन, 2 ॾींहं आउटडोर, 3 ॾींहं इंडोर, ऐं 3 रातियूं एडिटिंग, ऐं स्क्रिप्ट बि लिखे माण्हू, त इहो मुमकिन कोन्हे। 9 बि मूं ख़तमु करे छॾी। ऐं पोइ हड़ताल ख़तमु थी, बलोच साहिब जो त हाणे इहे आया आहिनि, हाणे था चवनि हिनखे कंटिन्यू कर। मुंहिंजो हाणे किथां कंटिन्यू? ऐं फिल्म पेज जे लाइ रिपोर्टिंग कंदो हुउसि, ऐं ईस्टर्न स्टूडियो में आउं पाण हुउसि असिस्टेंट डायरेक्टर। इन हवाले सां मूंखे मालूमात घणी हुई, स्टूडियो में रहियुसि, फ़नकारनि सां, टेक्नीशियन सां मुंहिंजो वास्तो हो, उन्हनि जा इंटरव्यू वग़ैरह मूं कया, फ़नकारनि जा इंटरव्यू कया, वॾा तवील इंटरव्यू। घणा हुआ उनमें? पंहिंजो फरीद नवाज़ बलोच जो इंटरव्यू हो, सकीना समो जो इंटरव्यू हो, ऐं शहबाज़ दुरानी जो इंटरव्यू हो, मंसूर बलोच जो इंटरव्यू हो, ऐं रेडियो जो प्रोड्यूसर हो ख्वाजा इमदाद अली, वॾो सीनियर प्रोड्यूसर हो, उनजो इंटरव्यू हो, अब्दुल्ला कची ॻाइणो हो, उनजो इंटरव्यू हो, काफ़ी इंटरव्यू आहे। नूर मोहम्मद लाशारी। तव्हांखे जेको प्रोग्राम हो चंद्रन जो, त मूंखे यादि आहे उस्ताद गुज़ार अली खान मथां नाटकनि जो पढ़, उनजो आख़िरी प्रोग्राम अवां रिकॉर्ड कयो, ऐं हो बि रोए पियो, तव्हां बि रो पिया, इहो थोरो ॿुधायो असांखे।
गुलज़ार अली ख़ान जी असांखे ख़बर पई त हू तमामु क्रिटिकल कंडीशन में आहे ऐं मूंखे इजाज़त न मिली जो आउं शिकारपुर ताईं वञी सघां हा। ऐं अल्ताफ़ सूमरो असांजो दोस्त हो, उनखे मूं चयो यार तूं वञी पियो त हाणे मुंहिंजे करे हिन जो जेको आहे सो इंटरव्यू तूं करे अचिजांइ, हुनजी हालति ख़राबु आहे चवनि था। हुनजो ठीकु आहे, हू करंट अफेयर जो प्रोड्यूसर, हुन वरी छा कयो जो हुनजे घर जी हालति जेका आहे उहा कुझु ठीकु न हुई त पोयां छा कयूं जो रिलियूं जेकी आहिनि टंगे उनखे कवर करण जी कोशिशि कयूं। मूं चयो बाबा तूं जीअं हो तीअं करी हा न, रिली को असांखे उते उनखे को एवॉर्ड थोरी ॾियणो हो, जंहिं कंडीशन में हो उन कंडीशन में असां उनखे छापियूं हा। ऐं हू पाण ढूंढ करूं भरे रोए पियो वीचारो। ऐं कमाल जो फ़नकार हो, बेक़दरी इंतिहा जी जेका हुतां थी आहे, हुनखे पैसो न मिलियो, हुनखे सिहत न मिली, हुनजे लाइ कुझु न थियो। ऐं अहिड़ा फ़नकार किथे हूंदा आहिनि। ऐं माई अल हवसाई जेका उहा टीवी ते आई, उनजे लाइ कंहिं प्रोड्यूसर खे चयूं त भाई हिन माई जो इंटरव्यू रिकॉर्ड कर, प्रोग्राम कर। चई फिज़िकली शी इज़ नॉट प्रेज़ेंटेबल। यार छा बेवकूफ़ी आहे। हिकिड़ो फ़नकार जेको कंहिं उरूज वारे ज़माने में वॾो फ़नकार हो, अॼु ख़तमु थियण ते आहे, त उहो ख़तमु थियण वारी कंडीशन ई तव्हांजे लाइ वैल्यूएबल आहे। बिल्कुलु उहा ई आहे न, तव्हां ते हू माण्हू अॼुकल्ह हीअं आहे, तव्हां उनखे जीअं जो तीअं छापियो त प्रेज़ेंट तव्हां उनखे छा था मॉडल करे था पेश करियो छा भला, त माधुरी आहे। इन करे इहे शयूं असल टीवी जे लाइ उन ज़माने में प्रोड्यूसरनि जे लाइ जेके ॻाल्हियूं ॾिठियूं वेंदियूं हुयूं त केरु माण्हू टीवी जे लाइ सूदमंद आहे केरु न आहे, त उहे ॻाल्हियूं हाणे ख़तमु थी वियूं आहिनि। उन ज़माने में काफ़ी अहिड़ा माण्हू हुआ जेके टीवी जे लाइक़ु न हुआ, पर उहे अची विया, कंहिं न कंहिं तरीक़े सां अची विया। तमामु थोरा माण्हू हुआ जिन पंहिंजो पाण खे प्रूव कयो। मां साईं रोशन तारा करियां पियो तमामु मोहबत सां, जेको बि प्रोग्राम मिलियो मूं मोहबत सां कया, मूं कवालियूं कयूं आहिनि मोहबत सां। हिकिड़ो ॿारु मूंखे लांढी मां फ़ोन पियो करे, अंकल तव्हां बादल जमाली था ॻाल्हायो? मूं चयो जी बेटा, मां रोशन तारा में अचणु थो चाहियां। मुंहिंजो पुटु छा कंदे? मां ॻाईंदुमि। अच्छा ॻाइणु ईंदो अथई? चई हा। मूं चयो भला ॿुधाए फ़ोन ते? मूं चयो हा फ़ोन ते ॿुधाए। फ़ोन ते हुन मूंखे ॻाए ॿुधायो, उहो सुर में हो। मूं चयो नालो छा अथई बाबा? नालो ॿुधाई फलाणो। मूं चयो तुंहिंजो नालो आउं ॾेई थो छॾियां लिस्ट में, सुभाणे तूं अचिजांइ 9 बजे हिते पहुची वञिजे, तुंहिंजी रिकॉर्डिंग आहे। उहो महिरबानी करे ऐं मूं नालो ॾेई छॾियो। उहो ॿिए ॾींहुं हू कोन आयो, प्रोग्राम मुंहिंजो रिकॉर्ड थी वियो। 3-4 ॾींहं गुज़रिया, उन खां पोइ वरी फ़ोन कयईं, चई अंकल उहो तव्हां मूंखे चयो टीवी ते अचो। मुंहिंजो पुटु छो कोन आई? पुटु मूंखे केरु वठी कोन आयो। अई अल्लाह, केरु मूंखे वठी कोन आयो, मां कंहिंसां अचां? हाणे मूंखे टाइम ॾियो त आउं वरी पंहिंजे अंकल सां गॾिजी ईंदुमि। मुंहिंजो पुटु मुंहिंजो आख़िरी प्रोग्राम हो, उहो रोशन तारा मुंहिंजो आख़िरी प्रोग्राम हो। हाणे प्रोग्राम मूं वटि कोन्हे। अच्छा सिंधरम प्रोग्राम सर, हा। जंहिंमें डॉक्टर बशीर अहमद शाह साहब जो इंटरव्यू थियो, मुंहिंजो मूंखे बि एज़ाज़ आहे त मुंहिंजो इहो तक़रीबन 92 में अवां प्रोग्राम कयो था। मुंहिंजो शमशेर रज़ाक साहब, अखलाक अंसारी, ॿिया खोड़, इन में इब्न हयात पंवर जो बि अवां इंटरव्यू कयो। इंटरव्यू न, हुनजो त पोर्ट्रेट हो, इब्न हयात पंवर जो पोर्ट्रेट हो। ऐं मूं पोर्ट्रेट कया। मूं डॉक्टर तनवीर अब्बासी जो कयो हो 2 किस्तुनि में, ऐं एतिरे क़दर जो शहर वफ़ा जे नाले सां उर्दू में हो। शेख अयाज़ जो कयो हो बेदल साहब। ऐं उहो प्रोग्राम मुंहिंजो हलियो। ज़हीर ख़ान प्रोग्राम मैनेजर हो, उनजे ऑफिस में जनरल मैनेजर सैयद अमीर इमाम बि वेठो हो। मूंखे विहारियऊं, प्रोग्राम उते हलाए ॾिठो, असां वेठा हुआसीं। ऐं जेॾी महिल प्रोग्राम ख़तमु थियो त सैयद अमीर इमाम मूंखे भाकुर पाए चुमियूं ॾिनियूं, ऐं ज़हीर ख़ान मूंखे भाकुर पाए मुबारकूं ॾिनियूं। चई यार बेदल ने वो प्रोग्राम किया था तो कराची से लेके इस्लामाबाद तक सारे इंटेलेक्चुअल उनको बता रहे थे कि इसमें ये भी डालो, ये भी करो, ये भी करो। तुमने अकेले किया, तुम्हें किसी ने कुछ नहीं कहा, और 1 लाख दर्जे तुमने अच्छा प्रोग्राम किया। घणो टाइम कयो?
सिंध रंग जो टाइम घणो हो? 1.5 साल मूं कयो। 1.5 साल 1.5 साल उन में कंपेयरिंग कंहिं कई? कंपेयरिंग पहिरियों प्रोग्राम मुंहिंजो कयो हो गुलबदन आसिफ़। उन खां पोइ उन में मूं घुरायो शबनम गुल खे, बाद में वरी मूं शबनम खे रखियो, पोइ मूंसां साल खनि मुंहिंजा प्रोग्राम कया आहिनि। दादा उन में इहो थींदो हो जो मूं हिकिड़ो सिस्टम रखियो हो, महीने में हिकिड़ो मुशाइरो, कॾहिं सीनियरनि जो कॾहिं जूनियरनि जो, महीने में हिकिड़ो मुशाइरो, ऐं हिकिड़ो पोर्ट्रेट जेके सीनियर माण्हू हुआ उन्हनि जा पोर्ट्रेट मूं कया, ऐं 2 प्रोग्राम जेके आहे उहे कंबाइन हुआ। उन में डिस्कशन बि आहे, उन में को महिमान आहे, को गीत आहे, गीत हिकिड़ो तक़रीबन उन्हनि में हूंदो ई हो। सो एॾी वैरायटी हुई उन्हनि में। ऐं मूं रोशन तारा में छा कयो जो तमामु घणा ॿार जेके न ऑडिशन करे 25 ॿार मूं हिकिड़ा सिलेक्ट कया हुआ ॻाइण जे लाइ। मूं म्यूज़िक क्लास रखियो हो 25 ॿार, ऐं छोकिरा छोकिरियूं उन में मेमण ॻोठ खां बि छोकिरियूं ईंदियूं हुयूं, शहर मां बि ईंदियूं हुयूं, मलीर मां बि। ऐं उन खां पोइ मूं दावत ॾिनी हुई शाइरनि खे त तव्हां ॿारनि जे लाइ शाइरी मोकिलियो, जे असांखे पसंदि आई त असां उहा रिकॉर्ड कंदासीं। इस्लामाबाद वियुसि, उते PTV 2 ते उते 13 प्रोग्राम करायऊं मूंखां, मैट्रिक वारनि ॿारनि जा, साइंस वारनि जा, साइंस ग्रुप वारनि जा। उहे प्रोग्राम पसंदि आया, वरी चयूं त हाणे 13 आर्ट्स वारनि जा कर, वरी 13 प्रोग्राम उहे कयासीं। उन में से कमाल इहो थियो जो जिना सुपर जे भरिसां हिकिड़ो गवर्नमेंट जो स्कूल आहे, कॉलेज न आहे, न त उते घणो करे KG खां वठी कॉलेज ताईं, डिग्री कॉलेज ताईं हूंदा आहिनि, पर उहो सिर्फ़ु स्कूल आहे मैट्रिक ताईं। असां वॾो हिकिड़ो स्कूल जेको हथु कयो हो, शमसी साहिबु असां वटि ईंदो हो, TV ते कंपेयरिंग कंदो हो, हिकिड़ो ग्रेसफुल माण्हू हो तव्हां वांगुरु, उहो प्रिंसिपल हो उन कॉलेज जो। उनखे असां चयो त हुन शागिर्द असांखे ॾिना हुआ, शागिर्दनि जो ग्रुप ईंदो, बस भरिजी ईंदी हुई, ऐं छोकिरियुनि जो उहो स्कूल हो, उहो उन्हनि सां मुक़ाबले में हो। त असां चयो त हाणे ही मिसकिन छोकिरियूं पीले स्कूल वारियूं, हू किथे, ही मुक़ाबिलो ई अननेचुरल थी वेंदो। साईं साइंस वारे ग्रुप में अचो जो छोकिरियूं थियूं, हा हा साईं, 3 पोज़ीशनूं छोकिरियूं खणी वयूं, 1st 2nd 3rd, हिकिड़ी उन्हनि खे कान मिली। हुन सां गॾु टीचर हुजण सां चयो सर क्या हुआ, सर हम खुद हैरान है, क्या हुआ, आपके सामने, आप तो खुद फ्लोर पे मौजूद थे। ख़ैर 3 थी विया। हुन लेडी टीचर हुयूं, उन्हनि सां उन्हनि चयो त सर हम पढ़ाते हैं, नतीजा आपके सामने है। उन खां पोइ वरी छा थियो, वरी आर्ट्स जे लाइ उन साॻे स्कूल खे असां वरी बि घुरायो, वरी बि 3 पोज़ीशनूं खणी वयूं। असां वटि हिकिड़ो, तव्हां आलिम माण्हू आहियो, तव्हां वटि हिकिड़ो ग्रामर आहे, ॻाल्हाइण जो, लिखण जो, पढ़ण जो ग्रामर आहे, ठीकु आहे। अहिड़ी तरह सां असांजो बि हिकिड़ो इल्मु आहे, उनजो हिकिड़ो ग्रामर आहे, उहो असांखे उनजी ख़बर आहे, छो जो असां उनजी तरबियतूं कयूं आहिनि, महिनत कई आहे, रियाज़ थियो आहे, एक्सरसाइज़ थी आहे, असांजे ज़हन में उहो असांजी बनी इहा आहे। हाणे अॻे दफ़े वेठा हुआसीं किथे, छोकिरो हिकिड़ो जेको आहे सो हुन बाबा तूं ॿुधाए गज़ल ॿुधा, हुन जेको आहे वीचारे गज़ल ॿुधायो, दाद घुरण जे लाइ त हाणे वाह वाह थींदी, साईं वाह 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 फर्स्ट क्लास। जो आहे पहिरीं ॻाल्हि त तुंहिंजे आवाज़ में जेको आहे सो वाइब्रेशन आहे, आवाज़ु तुंहिंजो जेको आहे सो ॾके पियो, हिन वाइब्रेशन खे कंट्रोल कर जेकॾहिं करे सघीं थो त। ॿी ॻाल्हि त तूं जिते मथे सुर खणी थो उते तुंहिंजो आवाज़ु फाटे थो, ब्लास्ट थिए थो। हाणे इहो ॿियो माण्हू छो नथो चई सघे, छो जो ॿिए माण्हू खे ख़बर कान्हे, जंहिंखे ख़बर आहे उहो चवंदो। ऐं हिकिड़ो माण्हू सुर ताल खां जेको वाक़ुफ़ु आहे, ताल ईअं आहे जीअं ट्रेन पटड़ी जे मथां थी हले, आवाज़ सां गॾु रिदम ईअं आहे, ठठक 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 ट्रेन जो आवाज़ु हूंदो आहे न, पर किथे पटड़ी जे करे भॻल आहे या उते कोई जोड़ आहे, उतां तव्हांखे आवाज़ मटिजी वेंदो।
इहो उहो पकड़ींदो जंहिंखे ख़बर हूंदी, जंहिंखे ख़बर कान्हे उनजे लाइ त बसि ट्रेंड त हले पई। इहे ॻाल्हियूं टेक्निकल आहिनि। हलो हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, हिकु तमामु वॾी ॻाल्हि आहे। तव्हां दरवाज़ो खोले बीहो, दरवाज़ो खोले दरवाज़े जे विच ते जेको आहे सो तव्हां हिकिड़े पासे मुंहुं करे बीहो, कैमरा हिते रखियलु आहे, तव्हांजो मुंहुं हिन पासे आहे, ठीकु आहे, तव्हांजो मुंहुं हिन साइड ते आहे, कैमरा हिते रखियलु आहे। तव्हां कैमरा खणी हुन पासे वञो, माण्हू भले साॻी पोज़ीशन में हुजे, तव्हांखे हुनजो मुंहुं हिन पासे नज़र ईंदो, साॼे खां खाॿे पासे, जेके जंप चवंदा आहिनि, जंप शॉट थी वियो। छो जो तव्हां हिकिड़ी 180 ख़याली लाइन आहे उनखे क्रॉस कयो आहे। 180 जेका आहे उहा माण्हू जे नक जे सिधाईअ में हिकिड़ी ख़याली लीक आहे। हीअ ॻाल्हि आउं करे वञा पोइ वरी इहा ॻाल्हि। हाणे उनजे हिकिड़े पासे तव्हां थियो, तव्हां कुझु बि शॉट वठो उहे सही आहे न, पर उनखे तव्हां आनेर जेकॾहिं ॾेखारियो त कैमरा हेॾां खां हुन पासे वई आहे त पोइ ठीकु आहे। जे तव्हां इहो ॾेखारियो कोन ऐं बिना ॾेखारण जे कट टू कट हुन पासे वियो त पोइ इहो जंप आहे। यार हीअ माण्हू सवेर हेॾां उत्तर मुंहुं कयो वेठो, हाणे हिन जो मुंहुं ॾखण कीअं थियो आहे। ऐं ॿी हिकिड़ी शइ थींदी आहे आवाज़ में, जंहिंखे असां आमतौरु माण्हू लेवल चवंदा आहिनि, पर असांजी ॿोली में हुनखे पिच चवंदा आहिनि, पिच। हा, हाणे मिसाल तौरु बाबा हिन छोकिरे खे 2 टे ॾोकड़ ॾेई रवानो करे छॾ, ठीकु, हाणे हे हिकिड़े लेवल ते, हाणे वरी हुन खां पोइ पर हिनखे चइजे त सुभाणे ज़रूरु अचे, पिच चेंज थी वई आहे, पिच चेंज थी वई आहे, हीअ लेवल हेठि आहे, हू लेवल मथे थी वई, हिनखे एडिट कंदो ई पाण में मिलंदा कोन। आहे न, माण्हू जेकॾहिं सुर में आहे न उहो ॻाईंदो त उहो बेसुरो कोन थींदो, सुर कुदरती शइ आहे। लेवल जो फ़र्क़ु आहे न, लेवल जो फ़र्क़ु आहे न हुन में। हाणे ईअं आहे जीअं बांस जेका आहे, बांस जी लठ उहा जीअं मथे वेंदी तीअं सनी थींदी वेंदी, ठीकु आहे। तव्हां गुरीअ सां जेॾी महिल मिलाईंदव, साॻी गुरी मिली त बांस जी लेवल बराबरि हूंदी, पर जेकॾहिं हिकिड़ी गुरी विचां कढी ॿीअ खे मिलाईंदव त सनी थुली पधरी थी पवंदी, उहो पाण में मिलंदी कान। साईं टीवीअ ते एॾा लेखक तव्हां ज़ाहिरा उनजा ड्रामा आया, पर टीवीअ ते असां जेको स्पेशली स्क्रिप्ट पढ़ियासीं उन में अली बाबा जा मैरान में इमदाद हुसैनी ज़माने में दंगी बंद दरिया जेको आहे उहो जेको आहे, ॿिया 1-2 ड्रामा उनजा शाया थिया। त अली बाबा उहो अध फुट तां कैमरा थी वठे, फुट तां कैमरा थी वठे, टाइट शॉट थी वठे, रोइते थी वठे, इहा टेक्निक जेका आहे उहा कहिड़े लेखकनि में ॾिठी वई? इहो शुरू में जेको आहे नूरुल हुदा शाह शौक़ु कयो त आउं टीवी जे लाइ लिखां। हुन मूंखे चयो त तव्हां टीवी जा 1-2 स्क्रिप्ट मूंखे ॾियो त आउं ॾिसां त टीवी ड्रामो कीअं लिखिबो आहे। मुंहिंजो ठीकु, सोचें त हाणे हीअं करियो, आउं ख़ादम खे मोकिलींदुसि सदर कैपिटल कार्नर ते, तव्हां उते हुन सां मिलो ऐं स्क्रिप्ट हुनखे ॾियो। तालुकात हुआ सुठा, चयो हा ठीकु आहे। ऐं स्क्रिप्ट खणी वियो पर उहो कोन आयो हो, त मूं चयो त भई तो ख़ादम त कोन आयो ऐं तव्हां थी आयो आहियां। चयो माफ़ु कजो, हू अब्दुल करीम बलोच जो मूंखे किताबु मिलियो आहे, मुमताज़ मिर्ज़ा जो किताबु छपियो आहे, उन में हुन टीवी ड्रामे जो स्क्रिप्ट जेको आहे उन उहो मूं ॾिठो आहे, त हाणे मूंखे ख़बर पइजी वई तव्हांजी महिरबानी स्क्रिप्ट जी हाणे मूंखे ज़रूरत न आहे। उनखां पोइ हू इहे शयूं लिखंदी हुई। असल में इहे शयूं लिखणु ज़रूरी कोन्हे राइटर जे लाइ, जेसि ताईं राइटर अशफ़ाक़ अहमद जे लेवल जो न आहे या अनवर मक़सूद जे लेवल जो न आहे, बानो कुदसिया जे लेवल जो न आहे, ॿिए खे न लिखणु घुरिजे।
अली बाबा जेको लिखंदो हो, पर अली बाबा जी बि का ख़ासि ॻाल्हि हुजे जंहिंमें हू का शइ ॾेखारणु चाहे, जे न त इहो छो जो इन जो मतिलबु त तव्हांखे प्रोड्यूसर ते ट्रस्ट कोन्हे। प्रोड्यूसर असल में जेॾी महिल तव्हां हिकिड़ी शइ लिखो था न, उहो प्रोड्यूसरनि खे ॾिसी हुनखे पहिरें उमन जहिड़ो ॾेई थो छॾे, यार हिन खे छॾ, डायलॉग खे ॾिस। असल में फुल स्केप पेज जेको आहे उनखे तव्हां बीणो करियो, डिघाईअ में बीणो करियो, हिकिड़ो अधु जेको आहे पहिरियों उन में हिदायतूं आहिनि, ॿिए पासे डायलॉग आहिनि। पर जेकॾहिं हिदायतूं तमामु घणियूं आहिनि, डायलॉग उते आहे कोन, त पोइ 1/3 पोर्शन जेको आहे उहो तव्हां खाॿे पासे छॾियो, जो कुझु न कुझु लिखण जे लाइ उते ज़रूरत हूंदी। बाक़ी 2 हिसा जेके आहिनि उन में तव्हां लाॻीतियूं पंहिंजूं हिदायतूं लिखो। डिस्क्रिप्शन हिकिड़ी थींदी आहे, उहा तव्हां उन में करियो। स्क्रिप्ट जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे, हिदायतूं ऐं ॿिए पासे जेके आहिनि, असां त गुफ़्तगू लिखंदा हुआसीं, माण्हू मुकालमा लिखंदा हुआ। हा, हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो आहे। स्क्रिप्ट सुठो स्क्रिप्ट जेको आहे टीवी जो, उहो अब्दुल कादर जूणे जो लिखंदो हो। अब्दुल कादर जूणे जो पहिरियों डायरेक्टर पंहिंजो राइटर आहे जंहिं सिंधी फ़नकारनि खे, सिंधी स्क्रिप्ट खे एॾो मथे खणी पहुचायो आहे दीवारे में। इहो सिंधी कल्चर ते, सिंधी ॿोली ते हुनजो एहसान आहे। माण्हू कुझु बि हुजे, पर इहो कमु हुनजो जेको आहे उहो काउंटेबल आहे। ऐं उहा पंहिंजी जाइ ते, आउं अफ़साने जी ॻाल्हि कोन थो करियां, ऐं ड्रामे जी ॻाल्हि थो करियां। उहो क्रेडिट जेको आहे जूणे साहिबु लहणे थो, बाक़ाइदे लहणे थो। उनखां पोइ नूरुल हुदा शाह आहे। नवां चहिरा सिंधी नेटवर्क ते आहे, सॼी दुनिया ॾिठा आहिनि साईं। हुन में शफ़ी मोहम्मद शाह बि आयो आहे जेको अॻे खां ई हो, हुन में शहबाज़ दुरानी आयो आहे, हुन में शहज़ादी आई आहे, रोशन अता आई आहे, अनवर सोलंगी आयो आहे, नूर मोहम्मद लाशारी आयो आहे। इन्हनि खां माण्हू वाक़फ़ ई कोन हुआ, उहे हिन माण्हू आंदा। उनखां पोइ नूरुल हुदा शाह आंदा। हे साॻिया ई माण्हू जेके आहिनि, कंटिन्यूटी हिकिड़ी ठही। बाद में पोइ हिन बि लिखियो, हुन बि लिखियो, पोइ कमु पिए हलियो, पर बेसिक इहो आहे। अली बाबा 50 मिंटनि जो को बि ड्रामो कोन लिखियो, हुन 25 मिंटनि वारे दौर में दंगी मंझ दरिया। वो जा रहा है फिर आने का हौसला देकर, वो जा रहा है फिर आने का हौसला देकर, ताल्लुकात का वक्फा है ये, जुदाई नहीं।